नाज़रीन अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर की तब्दीली जो मामलो हल थी वियो आहे। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल तरफ़ां फिरदौस शमीम नक़वी के इस्तीफ़ा जो पैगाम पहुंचायो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। ब्रेकिंग न्यूज़। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर की तब्दीली जो मामलो हल थी वियो आहे। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल तरफ़ां फिरदौस शमीम नक़वी के इस्तीफ़ा जो पैगाम पहुंचायो वियो। फिरदौस शमीम नक़वी अॼु सिंध असेंबली के सेक्रेटरी वटि पहुची इस्तीफ़ा जमा कराईंदो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में असां लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नजीब नाइज। जी नजीब, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नजीब, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर के तब्दीली जो मामलो हल थी वियो आहे। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल तरफ़ां फिरदौस शमीम नक़वी के इस्तीफ़ा जो पैगाम पहुंचायो वियो आहे। फिरदौस शमीम नक़वी अॼु सिंध असेंबली के सेक्रेटरी वटि पंहिंजी इस्तीफ़ा जमा कराईंदो। हलीम आदिल शेख सिंध असेंबली में नओं अपोज़िशन लीडर बणिजी वेंदो। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध असेंबली में अपोज़िशन की तब्दीली जो मामलो हल थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में असां लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नजीब नाइज। जी नजीब, छा तफ़सील आहिनि, अवां वटि आगाह कजो। जी नजीब, छा तफ़सील आहिनि, अवां वटि आगाह कजो। कंहिं टेक्निकल इशू के करे नजीब सां राब्तो न पियो थी सघे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर के तब्दीली जो मामलो हल थी वियो आहे। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल तरफ़ां फिरदौस शमीम नक़वी के इस्तीफ़ा जो पैगाम पहुंचायो वियो आहे। फिरदौस शमीम नक़वी अॼु सिंध असेंबली के सेक्रेटरी वटि पहुची इस्तीफ़ा जमा कराईंदो, जॾहिं त हलीम आदिल शेख सिंध असेंबली में नओं अपोज़िशन लीडर बणिजी वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। नजीब लाइन असां लाइन ते मौजूद है। जी नजीब, छा अपडेट्स आहिनि। वारो मामलो हुयो उहो हल थी वियो आहे। गवर्नर सिंध पारां बाज़ाब्ता जेको आहे फिरदौस शमीम नक़वी खे जेको आहे इस्तीफ़ा लाइ चयो वियो आहे। फिरदौस शमीम नक़वी अॼु जेको आहे कुछ ही देर में जेको आहे सेक्रेटरी असेंबली वटि पहुची पंहिंजी इस्तीफ़ा जमा कराईंदो ऐं उनखां अलावा अपोज़िशन लीडर लाइ जेको ॿियो नालो नामज़द कयो वियो आहे उहो हलीम आदिल शेख जो नालो जेको आहे उहो मंज़ूर कयो वियो आहे ऐं वज़ीर आज़म जी हिदायत खां पोइ जेको आहे हलीम आदिल शेख जो नालो फाइनल कयो वियो आहे। इन खां पहिरियां फिरदौस शमीम नक़वी जे हवाले सां उनखे हटाइण जे हवाले सां तॾहिं जेको आहे माहौल जेको आहे गरम थियो जॾहिं हुन सुई गैस जी ऑफिस ॿाहिरां जेको आहे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ बयानु ॾिनो हो त उनखे शर्म अचणु घुरिजे। एॾो जेको आहे एॾी महांगाई करण ते उन बाद जेको आहे सॼो इहो माहौल थियो ऐं पीटीआई जे मेंबरनि ई जेको आहे उनखां इस्तीफ़ा लाइ जेको आहे वज़ीर आज़म खे चयो ऐं पीटीआई जी क़यादत खे चयो हो। जेतोणीकि फिरदौस शमीम नक़वी इन हवाले सां माज़रत बि कई हुई ऐं चयो त ग़लती मां जेको आहे उनजे वातां ही जुमिलो निकिरी वियो, पर उन बाद मुसलसल जेको आहे अपोज़िशन लीडर खे हटाइण वारो मामिलो हलंदो रहियो। अॼु जेको आहे बाज़ाब्ता गवर्नर सिंध जेको आहे फिरदौस शमीम नक़वी खे चयो आहे त हू पंहिंजी इस्तीफ़ा सिंध असेंबली में जमा कराए थी।